तुझे सहारे जीवन मुझो आहे। तुझे सहारे जीवन मुझो आहे। बंदो हरदम आहे बदकार बोलियल, सन में पातल अज्ञान वेड़ल, तोखा सवाइ ॿियो केरु, तोखा सवाइ ॿियो केरु अज्ञान मिटाए। तुझे सहारे जीवन मुझो आहे। तुझे सहारे जीवन मुझो आहे। असांजो भविष्य असांजे हथ में आहे, इहो सदाईं ध्यान में रहे। ऐं हूअं बि पंहिंजो भविष्य असां ॿियनि जे हथ में छो ॾियूं, छो पुछूं असांजे भाग्य में छा लिखियलु आहे, जॾहिं त भाग खे ठाहींदड़ या बिगाड़ींदड़ असां पाण ई आहियूं। जीअं टिनि प्रकारनि जा इंसान थियनि था, हिकिड़ा प्रकाश खां अंधेरे जी ओर यात्रा करण वारा, हिकिड़ा अंधेरे खां प्रकाश जे तरफ़ सफ़र करण वारा, टियां थियनि था अंधेरे खां अंधेरे जी तरफ़ हलण वारा, ऐं चौथा थियनि था प्रकाश खां प्रकाश जी ओर यात्रा करण वारा। चइनि प्रकारनि जा माण्हू थियनि था। पहिरियां प्रकाश खां अंधेरे जी ओर यात्रा करण वारा, यानी जिन खे पोएं जन्म जे कर्मनि अनुसार सुठे परिवार में जन्म मिलियो, धन सुख समृद्धि वारे परिवार में उनजो लालन पालन थियो, परवरिश थी, सुठनि स्कूलनि में पढ़ाई थी, पर उन्हनि ख़राब संगत में अची करे पाण खे न संभारियो, पंहिंजे आचरण में पंहिंजी हली चली में बुराई खे अपनायो, त उन्हनि जो अंत सुठो नथो थिए। उहे अचनि था उन्ही श्रेणी में, उन्ही लिस्ट में जेके प्रकाश खां अंधेरे जी ओर हलनि था। ॿिया थियनि था अंधेरे खां प्रकाश जी ओर यात्रा करण वारा, जिन खे कंहिं सुठे या वॾे घर में जनम न मिलियो, बेसिक फैसिलिटीज़ उन्हनि खे न मिलियूं, सुठी पढ़ाई न मिली, सुठो परिवार जो वातावरण न मिलियो, पर उन्हनि पंहिंजी महिनत सां पाण खे कस लॻाए खूब महिनत कई ऐं उहे अॻिते वधिया। अहिड़ा कई नी जेके संसार में जिन जो नालो आहे, यानी उन्हनि कई ऊचायूं मंज़िल जो प्राप्त कयूं, जंहिंमें इब्राहिम लिंकन अमेरिका जो पूर्व राष्ट्रपति हुजे, उहो ॾिसूं। असांजे भारत जो लाल बहादुर शास्त्री जी ॾिसूं, असांजो संत कबीरदास ॾिसूं, जिन खे परिवार में विशेष कुझु न मिलियो, पर उन्हनि जी महिनत सां उहे अॻिते वधिया। साइंटिस्ट में जेकॾहिं ॾिसूं असां, लाइट जो आविष्कार कंदड़, कैमरा जो आविष्कार कंदड़, ग्रामोफोन जो आविष्कार कंदड़ थॉमस एडिसन, त इहे उहे व्यक्ति आहिनि जेके अंधेरे खां प्रकाश जी ओर यात्रा करण वारा आहिनि। संत रविदास महाराज ॾिसूं, असांजा संधड़ी जा संत कंवरराम साहब ॾिसूं, जिन खे परिवार में विशेष कुझु मिलियो कोन, पर उन्हनि खूब मेहनत कई, अॻिते वधिया
अंधेरे खां प्रकाश जी ओर यात्रा करण वारा प्रकाशमय, उन्हनि जो ज्ञानमय, उन्हनि जो सम्झ वारो जीवन रहियो। अॼु उन्हनि खे असां यादि कयूं था। टियां थियनि था अंधेरे खां अंधेरे जी ओर हलण वारा। पोयनि जन्मनि जा सुठा कर्म न हुया, जंहिंजे करे सुठे परिवार में, संस्कारी परिवार में जन्म न मिलियो, संपन्न परिवार में परवरिश न थी, लेकिन पोइ बि उन्हनि पाण खे संभालियो कोन, बुरी संगत में अचनि था। अॼु असां पंहिंजा भारतवासी पंहिंजे गांव खेड़े में ॾिसूं, शराब जी लट लॻी पई आहे, जुआ जी आदत बणी पई आहे, कम करण में उत्साह कोन्हे, कम करण में मन नथो लॻे। लेकिन मां वेनती कयां, इन विच में असां सभिनी जी जवाबदारी बणिजे थी अहिड़नि माण्हुनि खे उथाइण जी कोशिश कयूं, अहिड़ा माण्हू उथनि। ऐं हिननि ॾींहंनि में मुंहिंजो सदैव निवेदन रहे थो, कोशिश कयूं 5 ॼणनि खे घटि में घटि पढ़ायूं, सिधे या अणसिधे रूप में। असांजी शिवधारा मिशन जे तरफ़ां एजुकेशन सेवा हलंदी आहे, कंहिंजी एडमिशन जी फीस, कंहिंखे एडॉप्ट कजे थो साल भर जे स्कूल जी फीस लाइ, किन खे कुझु सालनि लाइ ट्यूशन जी फ़ी हुजे, स्कूल ड्रेस हुजे, बुक्स आदि जी सेवा। इहो मुंहिंजो निवेदन तव्हां सभिनी सां बि आहे त जंहिंखो जिते थिए कयो ज़रूरु। 5 ॼणनि खे पढ़ाइजे, 5 ॼणनि खे कोशिश कजे, साथ ॾिजे मथे उथाइण लाइ, घटि में घटि, लेकिन दिलि सां ऐं पूरो बिल्कुलु उहो माण्हू उथी वञे। असां सभिनी खे सिखणु घुरिजे बोहरी समाज खां, जेके बोहरी समाज में कुझु सिद्धांतनि रोज़ जेतिरा भाती आहिनि ओतिरो हिकु हिकु रुपयो भंडारे में जमा कनि था, पोइ संस्था में जमा कनि था। जेको बि माण्हू अगरि नुक़सान में अचे थो, घाटो पाए थो, उनखे बिना व्याज जे पैसा ॾेई उथाइण जो प्रयास कयो वेंदो आहे। जंहिंजी जेकॾहिं धर्म पत्नी काॾे ॿाहिरि वञे थी त फिक्स ई आहे तोखे घर वारे घर खां रोटी जो दॿो ईंदो, वरी जॾहिं उनजे घर वारी काॾे वञे त तुंहिंजे घर खां उन ॾे रोटी जो दॿो वञणु खपे। अहिड़े प्रकार जो उन्हनि में नियम सिस्टम आहे। शिल असां सिंधी सभई भी इन प्रकार जा कुछ वातावरण ठायूं, कुछ माहौल ठायूं, एक ॿिए जी मदद कयूं, छड़ो ॻाल्हियूं कयूं। असां सिंधी आहियूं, सिंधी ॻाल्हायूं, छड़ो ॻाल्हियुनि सां कमु न थींदो, प्रैक्टिकल वादी असांखे थियणो ई पवंदो। सिंधी ज़रूरु ॻाल्हायूं घरनि में, लेकिन असां भारतीय बि आहियूं, असां हिंदू बि आहियूं। जेको जंहिं प्रांत में रहे थो उनखे उनजी उहा भाषा बि सिखणु ई खपे। मिक्स थियूं, असां पाण खे हिंदुस्तानी सम्झूं, जंहिंजूं 2-2, 3-3 पीढ़ियूं भारत में जनम वठी चुकियूं आहिनि। अञा ताईं कहिड़ी ॻाल्हियूं करणियूं। हा, सिंध असां बेसिकली असां सभई सिंध जा आहियूं। हिन दास जो बि जनम सिंध जो आहे। कई कुटुंबी अॼु ॾींहं ताईं ओॾे रहनि था। मुंहिंजी पढ़ाई MBBS लाड़काणे शहर खां थियल आहे। मुंहिंजी सॼी प्रैक्टिस इंटर्नशिप आदि लाड़काणो ऐं कराची खां थियल आहे। त इन जो मतिलबु थोरी आहे त मां हिते जो खावां, सॼो ॾींहुं उतां जो ॻायां न। हैफ़ उतनी खे होए वतन जिन विसारियो, उन्हनि ॾे मयारा जिन वतन विसारियो। यादि सदाईं आहे, पर जिथे प्रैक्टिकली रहूं था उतां जो छो न पाण खे बणायूं, छो न उतां जा पाण खे सॾायूं। महाराष्ट्रन आहियूं जेकॾहिं असां जेकॾहिं हिंदुस्तानी आहियूं ऐं असां इंसान आहियूं, त सिंधी थियण सां गॾु इहो बि त यादि रखूं न, जिते किथे बि सिंधी ॻाल्हायो, छड़ो ॻाल्हाइण सां छा थींदो। सिंधी संस्कृति अपनायो। असां प्यार ॾींदड़ माण्हू, सिंधी समाज उहो आहे जेको पराए खे प्यार ॾेई पंहिंजो कंदो आहे। त इहे बि त ॻाल्हियुनि जो प्रचार असां सभिनी खे करणु खपे। त मुंहिंजो निवेदन हली रहियो आहे, बोहरी समाज खां सिखूं, 5 खे पढ़ायूं, 5 खे मथे उथायूं, 5 ग़रीब न्याणियुनि या छोकिरनि खे कोशिश करे घटि में घटि परणायूं जीवन में। 5 खे दवायूं वठी ॾियूं, या जिथां संस्थाउनि खां दवायूं मिलनि थियूं जेके ॿुढड़ा शरीर आहिनि, या ओचितो कंहिंजे मथां अची दुख पियो आहे, कंहिंजो एक्सीडेंट थियो, कंहिंखे लकवो थी वियो, कंहिंखे हार्ट अटैक थी,
कोशिशि कयूं उन्हनि जे लाइ उन्हनि खे ठीकु इलाजु मिले। अॼु जेकॾहिं राजीव गांधी योजना कार्ड जे माध्यम सां फ्री में ट्रीटमेंट थिए थी त जिन वटि उहो आहे छो न उन्हनि खे सोधा जी ॼाण असां ॾियूं, कोशिशि कयूं उन्हनि खे उनजो लाभ मिले। अलॻि अलॻि निधियूं नी MLA हुजे, MP हुजे, मुख्यमंत्री हुजे, प्रधानमंत्री हुजे, योजनाउनि खां छो न वे खे वाक़िफ़ु करायूं, बाबा हे लाभ असां ईअं वठी सघूं था। ऐं मुंहिंजो बि निवेदन हींअर आहे तव्हां सभिनी खे, कोशिशि करे कयूं था। हार्ट अटैक कंहिं ग़रीब परिवार वारे कंहिं व्यक्ति खे थिए थी, घर में कमाइण वारो हुआ या गोॾनि जी तकलीफ़ आहे, रिप्लेसमेंट आदि जी, संपर्क में अचो। गवर्नमेंट जी इन स्कीमनि मां फ़ाइदो वठिजे। ही दास इहा सेवा करे रहियो आहे, चाहे शिरडी मां हुजे, चाहे बम्बई या पूना जे दवाखाननि मां लाभ वठी रहिया आहियूं। ऐं तव्हां सभिनी खे निवेदन आहे उन सभिनी जो लाभ बि वठूं, साण गॾु इहा सेवा खणूं।